अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सतार सरोया जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ जो सिलसिलो हलंदड़ है। अॼु असां कुझु अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहो मौज़ू जेको तमामु घणो अहम आहे त जीअं अव्हां जो हिकिड़ो माइंड मैप ठहे सिंध जे जदीद अदब जे हवाले सां। सिंधी अदब ते जेको पाकिस्तान ठहण खां पोइ जूं हालतूं आहिनि, याने विरहाङे जो वक़्तु ऐं विरहाङे खां पोइ जेके बि हालतूं ऐं वाक़िया आहिनि उहे इंतिहाई घणो असरअंदाज़ थिया आहिनि। अयूब खान जी मार्शल लॉ हुजे, वन यूनिट जो क़याम हुजे, या बांग्लादेश जो अलॻि थियणु यानी ओभर पाकिस्तान जो अलॻि थियणु हुजे, या वरी ज़िया जी मार्शल लॉ हुजे, इमारत जी तहरीक हुजे, इहे सभु वाक़िया सिंध जे अदब ते तमामु घणो असरअंदाज़ थिया आहिनि। ऐं सिंध इन सॼे अरसे में जेको अदब सिरजो आहे उनखे मज़ाहमती अदब चइजे थो। ऐं सिंध जी तारीख़ में सभ खां सगारो अदब जेको आहे, जेकॾहिं असां तसवुरु कयूं त उहो असां इन अदब खे तसवुरु कयूं था जंहिंमें मज़ाहमत ऐं इनकलाब मिले थो पियो असांखे। हाणे 1947 में जीअं पाकिस्तान ठहे थो त विरहाङे जो दर्द असां भोॻियूं था। विरहाङे ते असां अॻु में बि ॻाल्हाया आहियूं ऐं पोइ विरहाङे वारे अदब ते पोइ बि ॻाल्हाईंदासीं। जॾहिं 1955 ईस्वीअ में अयूब खान जी मार्शल लॉ जे दौरान वन यूनिट जो क़याम अमल में अचे थो त सिंध जी जेका तारीख़ी हैसियत आहे, तहज़ीबी हैसियत आहे, सकाफ़ती हैसियत आहे, उहा सभ खां पहिरियां सलब थिए थी, यानी उहा उनजी हैसियत ख़तमु थिए थी। ऐं सिंध जो नालो वठणु बि ॼण त गुनाह बणिजे थो। ऐं हीउ उहो ई दौरु आहे जॾहिं शेख अयाज़ लिखियो हो त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितो ॼण कारीगर ते पेर पियो। हाणे जेके हालतूं सिंध जे अदब ते असरअंदाज़ थियनि थियूं ऐं सिंध जे अदीब खे सोचण ते मजबूर कनि थियूं, उहे हालतूं विरहाङे खां वठी शुरू थियनि थियूं। वन यूनिट जे क़याम खां पोइ ई लाॻीतो 70 ताईं जेको आहे सिंध भोॻींदी रही आहे हिकिड़े अज़ाब खे, पाबंदियुनि खे। इहो दौरु आहे जंहिंमें असांजे शेख अयाज़ खे गिरफ़्तार कयो वियो, तारिक अशरफ खे जेल में विधो वियो, पलीजर साहब खे जेल में विधो वियो। पलीजर साहब कोट लखपत जो क़ैदी किताबु लिखियो, साहिवाल जेल जी डायरी अयाज़ साहब लिखी, तारिक अशरफ जेल में 22 महीना ऐं ॿियूं जेल जूं डायरियूं लिखियूं। बहरहाल मतिलबु असांजा सिंध जा अदीब गिरफ़्तार कया विया। इन सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ ते पाबंदी सभ खां वधीक जेका भोगना हुई उहा हुई सिंधी ॿोलीअ ते पाबंदी लॻाई वई। ऐं सिंधी ॿोलीअ में जेका तालीम जो सरिश्तो हो उहो ख़तमु कयो वियो। ऐं सिंधीअ खे कंहिं हद ताईं, बल्कि तमामु हद ताईं उहो किनारे सां लॻाइण जी कोशिशि कई वई सिंधी ॿोलीअ खे। अच्छा, जॾहिं असां मज़ाहमती अदब जी ॻाल्हि था कयूं या मज़ाहमती फ़िक्र जी ॻाल्हि था कयूं या उन अदब जी ॻाल्हि था कयूं जेको अदब इन सॼे अरसे में माना 55 खां वठी वेंदे 80 ताईं वारो जेको ॾहाको आहे, जेको टाइम पीरियड आहे, इन टाइम पीरियड में जेको अदब सिरजो आहे उन ते हिकु नज़र विझण जी ज़रूरत आहे। हाणे छाकाणि त नसरी अदब ऐं नज़म अलॻि अलॻि जेको आहे कमु करण जी ज़रूरत आहे हिन ते। इन जे करे हिन एपिसोड में मां कोशिशि कंदुसि त नसरी अदब मां कुझु अहम नुक़्तनि ते ॻाल्हाइजे त इन सॼे अरसे में नसरी अदब कहिड़ो सिरजो आहे। मिसाल जे तौर ते वन यूनिट जे ख़िलाफ़ु नफ़रत, वन यूनिट जे ख़िलाफ़ु मज़ाहमत, इमारती तहरीक दौरान मज़ाहमत, सिंध ऐं सिंधियुनि खे जे कल्चर खे नुक़सानु पहुचाइण जी जेका कोशिशि थी, साज़िश थी, उन जे ख़िलाफ़ु बग़ावत ऐं उन जे ख़िलाफ़ु नफ़रत जो इज़हार, उन जे ख़िलाफ़ु वेड़ पंहिंजे कलम जे ज़रिए, उहा असांखे हिन दौर में मिले थी। इन में 70 वारे ॾहाके में असांखे सिराज साहब जा जेके नाविल मिलनि था उन में असांखे क़ौम परस्तीअ जो एलिमेंट तमामु घणो मिले थो पियो, मज़ाहमत जो फ़िक्र तमामु घणो मिले थो। उन ॼण त असांजे उन दौर जी फ्रस्ट्रेशन खे हिकु नए तरीक़े सां समायो आहे। ऐं उन जा जेके नाविल आहिनि, पढ़ाॾू सो सॾु ऐं मरण मूसिया, हूअं त हिन जा सिराज साहब जा 5 नाविल आहिनि। 5 नाविलनि में हुन क़ौम परस्ती खे वधीक चिटो कयो आहे ऐं मज़ाहमती फ़िक्र उन्हनि 5 नाविलनि में मिले थो। पर हीअ जेके 2 नाविल आहिनि शुरूअ में, उन्हनि नाविलनि में असांखे हिकिड़ी तारीख़ी, माना उन नाविलनि खे असां तारीख़ी दस्तावेज़ चई सघूं था मज़ाहमती अदब जो, नसरी मज़ाहमती अदब जो। ऐं क़ौम परस्तीअ जो जेको फ़िक्र आहे उहो उनजो हिकिड़ो पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे सिराज साहब। इन सां गॾोगॾु ही उहो ई दौरु आहे जॾहिं
हिन ई दौर में मज़ाहमती फ़िक्र जे हवाले सां असांखे अमर जलील साहब जो नालो मिले थो। अमर जलील नेठ गूंगे ॻाल्हायो, नाविल लिखियो, इन सां गॾोगॾु टियों वजूद कहाणियुनि जो किताबु अथसि, कहाणी लिखी अथसि। इन सां गॾोगॾु जॾहिं मां न हूंदुसि या उन में बि इहे फ्रस्ट्रेशन्स ऐं उन्हनि कैफ़ियतुनि जो ज़िक्र थियलु आहे, सिंधियुनि सां उन ज़ुल्म जो दास्तान बयानु थियलु आहे। महदी मुंहिंजो पुटु उनजी कहाणियुनि जो किताबु आहे। नेठ गूंगे ॻाल्हायो, सचल सरमस्त इन ट्रबुल, इहा कहाणी जॾहिं असांजे अदीबनि खे गिरफ़्तार कयो पियो वियो तॾहिं सचल सरमस्त इन ट्रबुल जे नाले सां हुन कहाणी लिखी। उन में बि हुन इहो पैगाम ॾियण जी कोशिशि कई त सिंधी माण्हुनि खे कीअं भित सां लॻायो थो वञे, कीअं उन्हनि खे नफ़रत ॾांहुं धिकियो थो वञे, कीअं उन्हनि खे आड़ा ॾांहुं धिकियो थो वञे पियो। सर्द लाश जो सफ़र इन ई दौर जी कहाणी आहे, इंतिहाई अहम कहाणी आहे। ऐं हिकु ख़तरनाक सिंध परस्त जी ॻोल्हा अमर जलील जी हिकिड़ी अहम कहाणी, उहा पढ़ण जहिड़ी आहे। जॾहिं मज़ाहमती अदब जी ॻाल्हि था कयूं इन ई दौर में, त असांखे इन ई दौर में नजम अब्बासी बि पंहिंजे लिखण जे ज़रिए, पंहिंजे तहरीरुनि जे ज़रिए, पंहिंजे कहाणियुनि जे ज़रिए मज़ाहमत कंदे नज़र अचे थो। मिसाल जे तौर ते एॾो सूर सही संदसि कहाणी आहे, कोड़की संदसि कहाणी आहे। इन सां गॾोगॾु न घर जो न घाट जो संदसि कहाणी आहे। या नओं हुजाज जे नाले सां हुन कहाणी लिखी। हाणे इहे जेके कहाणियूं आहिनि उन में हुन उन वक़्त जे नौजवाननि जो, उन वक़्त जे माण्हुनि जा मसइला बयानु कया आहिनि। ऐं बाक़ाइदा हिकिड़ो मज़ाहमती दस्तावेज़ आहे सिंधी अदब में नजम अब्बासी साहब जूं कहाणियूं। उन में सिंधियत खे उन्हनि अयां कयो आहे, सिंधियत खे सपोर्ट कयो आहे। ऐं कंहिं न कंहिं हवाले सां सिंधी माण्हूअ जे पीड़ा जी, दर्द जी, भोगनाउनि जी ऐं उन ते थींदड़ ज़ुल्मनि जी ॻाल्हि कई वई आहे। माणिक इंतिहाई सर फ़हरिस्त नज़र अचे थो मज़ाहमती फ़िक्र में असांखे। लुढ़ंदड़ नसुल हुनजो नाविल आहे। शाह मुठ में हुन इन ई दौर में पंहिंजो नाविल लिखियो। ऐं पाताल में बग़ावत। हाणे इहे जेके नाविल आहिनि इन्हनि जो सेंट्रल आइडिया घणे भाङे उहा मज़ाहमत आहे, उहा पीड़ा आहे, उहा भोगना आहे जेका उन आमरियतुनि जे दौर में ऐं ज़ुल्मतुनि जे दौर में सिंधी माण्हू भोगे रहियो हो। माणिक 6 अनाम कहाणियूं लिखियूं, माना न नाम माना न, जंहिंजो नालो न हुजे। अनाम कहाणी जी सीरीज़ में 6 कहाणियूं लिखियईं। पर अदबी तारीख़ुनि में हवाला मिलनि था पिया त पहिरीं जेका अनाम कहाणी आहे उन में इहो ज़िक्र थियलु आहे, सिंध सां जेका जुठ थिए थी उन्हनि वक़्त जी हालतुनि जो ज़िक्र थियलु आहे। शाह लतीफ़ हथकड़ियूं ऐं वारंट जे नाले सां हुन कहाणी लिखी, उहा बि उन वक़्त जे हालतुनि जी अकासी करे थी। पलीजे साहब खे जेकॾहिं असां न ॻणियूं मज़ाहमती इन अदब वारे दौर में त इहा बि ज़्यादती थींदी। कोट लखपत जो क़ैदी पलीजो साहब। पलीजे साहब वॾियो हुई त वेह कहाणी लिखी, पसी ॻाढ़ा गुल कहाणी लिखी ऐं जिते बाह ॿरे उहा कहाणी, माना हीअ 3 कहाणियूं इन ई पस मंज़र में लिखियलु आहिनि। काफ़र कहाणी सिंधी अदब जी हिकिड़ी शाहकार कहाणी आहे नसीम ख़ल जी। उहा कहाणी जेकॾहिं असां पढ़ंदासीं उनजो कोर थाट त मज़हब आहे, पर अलामती तौर ते ज़ाहिर आहे उन वक़्तु मज़हब जे नाले ते जंहिं क़िस्म जूं सिंध खे किनारे सां लॻाइण जी कोशिशि कई वई, हीअ उन दौर जी अकासी करे थी पई। रशीद भट्टी जी कहाणी तारीख़ जो आवाज़, शेख अब्दुल रज़ाक राज़ जो नाविल आहे नओं आदमी, उन में बि असांखे मज़ाहमती फ़िक्र जा टचिस मिलनि था पिया। सिराज जी असां ॻाल्हि करे आयासीं। ऐं इनकाफ़ शेख जी हिकिड़ी कहाणी आहे हैदराबाद मां। अॻु में बि इनकाफ़ शेख साहब, अब्दुल्ला कादिर बख़्श शेख साहब जी ॻाल्हि करे आयो आहियां। सिंध जे इब्तिदाई दौर जे जेके जदीद कहाणीकार आहिनि उन्हनि में इनकाफ़ शेख जो शुमारु थिए थो। हिन जी जेका कहाणी आहे हैदराबाद, उन में जेको लिसानी फ़सादनि जो पस मंज़र आहे। जीअं मूं ॻाल्हि कई त हालतूं ऐं वाक़िया सिंधी अदब ते तमामु घणो असरअंदाज़ थिया आहिनि। त 1 यूनिट वारे दौर में ऐं उनखां पोइ MRD वारे दौर में मुसलसिल सिंध में तव्हांखे लिसानी फ़साद थींदे नज़र ईंदा। ऐं कंहिं न कंहिं हिकिड़ी साज़िश तहत, कंहिं न कंहिं हिकिड़ी रिथाबंदीअ तहत सिंध खे लिसानी फ़सादनि जे वर चाढ़ियो वियो। ॿोलीअ जे बुनियाद ते जेके फ़साद बर्पा थिया उन जे पस मंज़र में इनकाफ़ शेख जी जेका कहाणी आहे उहा बि हिकिड़ी शाहकार कहाणी आहे हैदराबाद। सो जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं मज़ाहमती हवाले सां त बेशुमार कहाणियूं हूंदियूं। टंगियल वक़्त जे नाले सां असांखे फ़कीर मोहम्मद लाशारी जी कहाणी मिले थी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां अदबी तारीख़ूं पढ़ंदासीं त इलाही बेशुमार कहाणियुनि जो ज़िक्र निकिरंदो। यकीननि हिन नंढड़ी वीडियो में उन्हनि सभिनी खे समाइणु मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे, पर हीअ हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो थाट मूं ॾेई छॾियो त जॾहिं इंटरव्यू जे मरहले में तव्हां वेंदो त यकीननि सिंध जे मज़ाहमती फ़िक्र जी बि ॻाल्हि ॿोल थी सघे थी। जदीद सिंध जे जेको नसरी अदब आहे उन में कहिड़ी मज़ाहमत लिकियलु आहे,
उन ते कहिड़ियुनि हालतुनि ऐं वाक़िअनि जो असरु आहे उहो ज़रूरु उनजो ज़िक्र थियणो आहे ऐं अव्हांखे इहो ज़हनशीन करणु खपे ऐं इन हवाले सां तव्हां मुख़्तलिफ़ रेफरेंस बुक्स ज़रूरु पढ़ो त जीअं तव्हां इन मौज़ूअ ते अञा बि घणो ॻाल्हाए सघो। मां तव्हांखे हिकिड़ो क्लू इशारो ॾिनो आहे ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में कुझु पासा कवर करण जी कोशिशि कई आहे। यकीनन इल्मु हिकु समुंड आहे ऐं उन ते जेतिरो घणो ॻाल्हाइजे त ओतिरो ॻाल्हाए सघिजे थो। सो उमेदु आहे त सिंध जे जदीद अदब में नसरी अदब में ख़ासि करे जेका मज़ाहमती फ़िक्र आहे उहो उन जे हवाले सां मां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे जेको मुख़्तसर हाल अहिवाल तव्हां सां कयो आहे उहो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। इनखे वधीक डिटेल में तव्हां ज़रूरु पढ़िजो त जीअं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए। सो वरी नई वीडियो में हाज़िर थींदासीं कंहिं नए मौज़ूअ सां गॾु। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे जॾहिं पे तेॾां ख़ैरु।